30-40 सालनि खां वठी असां पीपीअ जा आहियूं। असांजा अबा ॾाॾा पीपल पार्टी जा वॾो भुटो खां वठी असां वोटर जेके आहियूं से असां वोटर जेके आहियूं से आहियूं पीपीअ जा। मरी खपी वञूं असां पीपल पार्टी जा, पर असांखे का शइ कान मिली आहे, न असांखे रोड मिलियो आहे, न असांखे स्कूल मिलियो आहे, न सेमी कोर्ट मिलियो आहे। हिकिड़ो हलकड़ो कोठड़ो कढराए असांखे 30-35 हज़ारे जो ॾिनोसीं। असां उन में अरसे में रहिजी वियासीं त असांखे स्कूल आहे, उन में असां पंहिंजी भॼी डुकी सखर ताईं भॻायूं, हेॾे होॾे भॼी बीठा आहियूं। न सेमी कोर्ट न स्कूल असांखे मिलियो आहे। असांजा ॿार जेके आहिनि से ज़लील थिया आहिनि, दरबदर आहिनि। सुबुह जो ॿार खणी असां वञूं था हिन में जो पंहिंजो गाॾियुनि ते। अॼु तेल जेको आहे 200 रुपया लीटर थी वियो आहे। हाणे असां पेट पालियूं या बच्चनि जी तालीम करायूं। सो असां बिलावल भुटे खे अपील आहे, मुराद अली शाह खे अपील आहे त भली तव्हां पाड़े वारे जा जेके असांजा नुमाइंदा